उॾिरलाल टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जे ॻोठ अल्लाह यार तुर्क जो रहवासी हिकु हफ़्तो अॻु गुम थियल दरवेश सिफ़त नौजवान शान मोहम्मद सुलेमान तुर्क मटियारी ज़िले जे सिखाट पुलिस खे हथायो आहे, जंहिंखे जांच बाद संदसि वारसनि हवाले कयो वियो। SHO सिखाट गुलज़ार लगारी पंहिंजे पुलिस स्टाफ सां गॾु पंहिंजे हद जे गश्त करे रहियो हो त खेन हिकु अबोच दरवेश तबीअत जो नौजवान खे हथायो, जंहिंखे हू थाणे ते वठी आया। पुछा ॻाछा बाद संदन वारसनि खे इतला कयो वियो। वारसन सिखाट थाणे ते पहुता। नौजवान जे वारसन रमीज़ राजा तुर्क, फसलुद्दीन तुर्क, अल्लाह ॾिनो तुर्क, जान मोहम्मद तुर्क ऐं ॿियनि जो चवणु हो त असांजो दरवेश नौजवान हिकु हफ़्तो अॻु में घर खां निकिरी वियो, जंहिंजी असां काफ़ी ॻोल्हा कई पर संदसि को ॾस पतो न पियो। असां ईअं सम्झूं था त असांजे नौजवान खे कंहिं मारे छॾियो आहे। वारसन सिखाट थाणे तां नौजवान जी सुञाणप कराइण बाद SHO सिखाट समेत पुलिस खे दुआऊं ॾींदा नौजवान खे पाण सां गॾु वठी पंहिंजे ॻोठ रवाना थी विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।